अगलनि इंसाननि खे ओतिरी अज़ियत ॾियो जो सुभाणे पाण बि बर्दाश्त करे सघो। हाली उहो ख़ामोश न त हिननि जो मक़सदु इहो न आहे त उहो तव्हां खां ख़ौफ़ था कनि। छो वक़्तु हिनमहिल तुंहिंजो भलो आहे न, वक़्तु हिनमहिल तुंहिंजो भलो थो हले। भले वक़्त में इंसान खे पोयां सबक़ बि अलाए यादि हूंदा न अलाए न हूंदा। मूंखे 9th क्लास जो बसि हिकिड़ो वर्ड यादि आहे, द लास्ट sermon ऑफ द होली prophet peace be upon him। बसि इहो हिकिड़ो यादि आहे, छो त हिनमहिल भलो वक़्तु आहे न। ॾुखे वक़्त में वरी सॼो किताब ई यादि ईंदो आहे। ॾुखे वक़्त में सॼो किताब ई यादि ईंदो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, जॾहिं बि तव्हांजे मथां भलो वक़्तु हुजे न त अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात खे अज़ियत ॾियण खां पहिरियों सोचिजांइ त मतां उन जहिड़ो मुंहिंजे मथां बि न वक़्तु अचे। कर सितम इतना जो कल को तू सह सके, उतना ना कर जो उससे ज़्यादा तू भरने में भी मजबूर हो जाए।